छोरा उते ही पढ़ंदा। मगर इधर हफ्ते में मास्टर सिर्फ 2 दिन आता है। तो क्या हुआ, 2 दिन भी आता तो है ना। अब पगार मुर्गो 3000, तो 3000 में सजा हफ्ता तो नहीं आएगा ना। 5 दिन रक्षा चलाएगा या दर्जी का काम करेगा, आखिर वो भी तो बचड़े वाला है। मथा मंथली भी देगा तो वो कैसे तो आएगा। बाबा बसर बादशाह अतिशमा ही ॾिसो मुझे मथे में रत पियो निकरे। निभागा मथे सा सिरूं भञंदे तो हुई रत निकरंदो, ॿियो का हवा तो कान निकरंदी। क्या हुआ दाना था? अधी तुम्हारा छोरा गज्जर बादशाह और बिंदा बादशाह दोनों ने मेरे मथे में लठ मारी है। बिस्मिल्लाह, ये छोरा मुझो नालो कढंदा, पर ना था छोरन ने तुमको लठ क्यों तो मारी है? या छोरन मुझे हटदा रेवड़ियूं चोरायूं, ये मुझे रखोड़े रेवड़ियूं ते पड़े जुएंचा रखी रेवड़ियूं विधऊ लठ में हथ मथे में वाए कढो। मुबारक हो शमा, छोरा मुखा भी बरतियूं मथे। मैं ना था छोरा मुते कख कोन सैन, तुमने छोरन को बेका मियणा क्यों तो दिया? अयदा बसर यदी शम्मा गज्जर बादशाह बिंडो बादशाह असांजे घर मां बोड़ जी देगड़ी चोराए भगी विया न। दिल में न करा दी सारा, बिनी के मुंह ही मोकलियो हो। छा मतलब खुद को न करा जी रुगो अचन पो तू छा कंदे? आऊं भी उन्हनि सां गॾिजी आवां वारो बोड़ खाईंदो। अरे बसर बादशाह, तुंहिंजा छोरा मुझे होटल था खीर जो दगड़ो हारे भजी विया आहिनि। क्षमा, सची सची बताओ, छोरा मुते विया आहिनि, पिणे ते विया आहिनि। सुमार हाणे खीर हारऊं आहे, को तुंहिंजे मुंह ते गासलेट त कोन हारऊं आहे। ॿार आहिनि वेचारा। ॿिया ॿार आहिनि त नुक़सान केरु भरींदो? अब जंहिंजा ॿार आहिनि से ई माइट भरींदा, ॿियो केरु भरींदो? तो पोइ भरे ॾे नुक़सान। मूं अॼु ताईं घर जो पाणी कोन भरियो, सो तो नुक़सान भरियां। मूंसां हुजाती न थी, मता कायो खणी कंद वारो छड़िया ने। हलो त हलो रश लायो। या छोरा तो वारा असांखे रुगो जल ॾीन। हल रे नाथा, हल हल, छोरा मुखे ही जल नथा ॾीन, सो त तोखे जल ॾीन। किए क्षमा, अपने छोरे तक कुतन से भी तिखे है। हमारे बच्चे बहुत बिगड़ गए। छाजो बिगड़ गए हैं? हाण तो पाण सजे राज्य ते पांजो दाबो है। रात को तो दोनों छोरों ने मासी शमन से फुर की है। फुर? हाँ, बेचारी को खट से बांध कर 5 रुपया फुर कर गए। खैर कमाए न तब फुरियो पिया खाराइंदा, पर हुंदा हिते शहर नहीं जाएगा।